शहजाद कोट में एफपी बचाव ओलह ऐं ओभर पासे जा सवें ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। ॿुध मुतासिरनि जी का बि ॿाहिरि न थी आहे। उन हवाले सां पेश आहे सदाम हुसैन सोलंकीअ जी हीअ रिपोर्ट। असीं कच्ची पुल ते मौजूद आहियूं। जेको ही रोड असां ऑन द स्पॉट बीठा आहियूं। जेको रोड खोजदार शहजाद कोट वेंदो आहे ऐं शहजाद कोट खां खोजदार वेंदो आहे। हितां जा जेके रहवासी आहिनि उहे मुकमल तौर बुॾी विया आहिनि। कच्ची पुल शहर बुॾी वियो आहे। जानमंद खोसे जो ॻोठु सैफल खान सोलंकी चुखी पुल खां हेठियां जेके इलाइक़ा आहिनि ॻोठु फ़कीर मोहम्मद कोसो ऐं एफपी बचा बंद खां ओलह या ओभर पासे ॾे जेके बि घर आहिनि ॻोठ आहिनि मुकमल मसमार थी विया आहिनि, ख़तमु थी विया आहिनि। माण्हू सिर्फ़ु पंहिंजो सिर बचाए निकिता आहिनि। बाक़ी हुननि जा जेके बि रहियल खुयल सामान हुयो अलाह तला उहो ॿोड़ी ख़तमु थी वियो आहे। पर हिते आवाम मौजूदु आहे ऐं हितां जा मुतासिरीन मौजूदु आहियूं। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जी कहिड़ी मदद कई वई आहे, हिननि खे छा ॾिनो वियो आहे ऐं कहिड़ा कहिड़ा इदारा हिते पहुता आहिनि। 5-8 फुट पानी पहुची चुका है उते। जी जी बिल्कुल मुकम्मल पानी में खत्म मुकम्मल पानी में घर भी ड्रथा आहिनि। जेके कच्चा घर हुया तक़रीबन उहे ख़त्म थी विया आहिनि। को मदद न थियो, असांखे को रिलीफ न मिलियो। असांजे ॻोठ में घटि में घटि 200 घर आहिनि उहे सभु बुॾी विया। असांखे न बोट ॾिनो न छा कुझु न ॾिनो। असांखे को बि रिलीफ न आहे। हितां जे माण्हुनि खे रिलीफ ॾेई वञे। हितां जा माण्हू वॾा परेशान आहिनि, उन्हनि खे कुझु ॾेई वञे। न खाद खुराक जो आहे न कुझु न। हिन पाणी खे कम से कम हफ़्तो थियो आहे। असांजे ॻोठ खे कम से कम महीनो थी वियो आहे। उते अची ॿेड़ी बीहारे छॾियूं। हफ़्तनि जा हफ़्ता उते बीठा हुया, हलायूं न उन्हनि खे। DC ॾे फ़ोन कयूं था, DC फ़ोन नथो खणे। मुख़्तियार कार ॾे फ़ोन कयूं था, मुख़्तियार कार नथो खणे। कंहिंखे चऊं उहो फ़ोन अटेंड कनि नथा। कल्ह बि असांजो हिकिड़ो माण्हू उते रहियसि फ़कीर मंद में। हाणे बि तव्हां हली ॾिसो त 100-150 माण्हू उते बीमार पियो आहे। का ॻाल्हि न आहे, का ॿेड़ी न आहे। सूरत हाल इहो आहे की असांजे को सरकारी माण्हू न आयो। असांजे ॻोठ खां परे हेठियों कुझु खोट खुशहाल खन मक्सी में त छा इहो बंदि आहे उहे बचा आहिनि। भाई हेठि कोई बि न आयो आहे। न ॿेड़ी थो ॾे न का शइ थो ॾे, न को राशन आहे न छा आहे। हा ॻोठ बुॾी वियो आहे। भाई माल मवेशी जेको अंदरि आहिनि जेको थियो सो थियो। हाणे छा कंदासीं असां। कंहिं वार न अथव, कोई बि न आयो। न मीर ॿेड़ी मोकिलियईं न का छा मोकिलियईं का शइ न। माल अंदरि फाथा पिया आहिनि। हाणे असां ग़रीब माण्हू काॾों कढी एट टाइम कढी सघूं। कच्ची पुल बाईपास खां वठी रबी पुल जी पुल ताईं रोड सॼो बुॾल आहे। 8 फुट पाणी पियो हले ऐं पोइ हिते जेको आहे FP बचा बंद खे तमामु घणो ख़तरो आहे। चौतरफ़ पाणी घेरे में करे वियो आहे ऐं असां इंतिज़ामिया जे हवाले सां न को DC था ॾिसूं, न को AC था ॾिसूं, न को जेको आहे मुख़्तियार कार थो नज़र अचे, न को इहो आर्मी या रेंजर्स वारा नज़र था अचनि DSR, न को जेको आहे सो पुलिस जो ऑफिसर नज़र थो अचे, न चूंडियल नुमाइंदो नज़र थो अचे, न ATA न MNA। अफ़सोस असांखे चवणो पए थो त हेतिरो वॾो जेको आहे सो वाक़ियो आहे ऐं पोइ बि जेको आहे अवाम खे रिलीफ कोन्हे। सरकार खां हिननि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते पाक आर्मी DC जी इंतिज़ामिया हिते ॿेड़ा लाहे खाद खुराक पुॼाए माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। कैमरामैन रेहान मंगणार सां गॾु सदाम हुसैन सोलंकी, धरती TV न्यूज़, कच्ची पुल।